अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां पहली कार माहिया फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जो हंगो वारे इलाइक़े में ऑपरेशन इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन में ख़ारजी फितने जा 7 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब दहशतगर्दनि सां विढ़ंदे पाक फ़ौज जो 27 वेरियन जो कैप्टन हमज़ा शहीद थी वियो। दहशतगर्दनि मस्जिद में पनाह वरती इबादतगाह जो तक़द्दुस पामाल कयो। दहशतगर्दी के खात्मे लाइ मुहिम पूरी रफ्तार से जारी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ शहीद कैप्टन हमज़ा अकरम के ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो आहे त क़ौम पंहिंजे बहादुर पुटनि जी क़ुर्बानियुनि खे कॾहिं बि फरामोश न कंदी। दहशतगर्दी के खात्मे ताईं ख़ारजी फितने ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी रहंदियूं। नवाज़ लीग अॻवान राणा सनावला चयो आहे त उल्टी गणप वारा पाण बि सिधा थी वेंदा ऐं उन्हनि जी गणप बि सिधी थी वेंदी। आज़ाद कश्मीर में नवाज़ लीग खे 2 ॾहाई अक्सरियत लाइ 6 सीटुनि जी ज़रूरत आहे। 2 ॾींहनि खां पोइ इलेक्शन में 4 शींहं चूंड जी असेंबली पहुचंदा। कश्मीर जे इलाइक़े बाग में चूंड मुहिम जलसे खे ख़िताब कंदे राणा सनावला चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जी शहरगाह आहे। पाकिस्तान कश्मीर खां सवाइ नामुकम्मिल आहे। कश्मीर से पाकिस्तान के रिश्ते के का भी ताकत कमज़ोर नथी करे सके। एक्शन कमेटी में अक्सर मानू असांजा भाइर ऐं मुहिबत आहिनि। ईरान के परडेही वज़ीर अब्बास राक्ची चयो आहे त ईरानी फ़ौज पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। मुसलमान मुतहद थियनि त हर चैलेंज जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। मुस्लिम मुल्कनि लाइ पंहिंजे पैगाम में अब्बास राक्ची चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त पंहिंजे पाण ते एतमाद ऐं दारोमदार रखूं। हकीकी भाईचारे जो वक्त अची वियो आहे। ईरानी सदर मसूद पिज़क्शियां चयो आहे त कुछ माण्हू चाहिनि था त असां जंग कयूं। इसराइल चाहे थो त असां हथियार फिटा करण ते मजबूर थी वञूं, पर असां सरेंडर न कंदासीं। ईरानी सदर जो वधीक चवणु आहे त दबाव ऐं धमकियूं ख़त्म थी वञनि त छिकताइण जो कारण न रहंदो। ॻाल्हियुनि ज़रिए कुछ पाबंदियुनि में नरमी कराइण में कामयाब रहिया आहियूं। राज्य में पुरस्कार नमूने फोत थियल नौजवान वापारी की कबर कुशाई। मेडिकल बोर्ड सोसाइटी कब्रिस्तान में कबर कुशाई करे लाश जा नमूना वरता। मक़तूल नौजवान के वालिद पारां कबर कुशाई की कार्रवाई ते इत्मीनान जो इज़हार। मक़तूल के वालिद मीर हसन जो चवणु आहे त पुट जो केस ख़राब करण की कोशिश कई पई वञे। दुआ आहे त पोस्टमार्टम में जेको कुछ थियो उहो ॿीहर न थिए। सिंध बार काउंसिल हैदराबाद में कैदियुनि जी तज़रील कंदड़ 2 वकीलनि जा लाइसेंस मुअत्तिल करे छॾिया। वकील तलाल जमाणी ऐं शाज़ोर पंवर जे 3 हफ़्तनि लाइ मेंबरशिप मुअत्तिल। सिंध बार काउंसिल पंहिंजी पधिराई में चयो आहे त वकील तलाल जमाणी ऐं शाज़ोर पंवर अदालती अहाते में कैदियुनि ते तशद्दुद कयो। वधीक शर्मनाक ॻाल्हि इहा आहे त हथकड़ियूं लॻल कैदियुनि खे पेरनि ते झुकाए माफ़ी वठराई वई। फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट बि 2 वकीलनि बाबति शिकायत कई। सिंध के कुछ इलाइक़नि में अॼु बरसात जो इम्कान। PDA में जैकबाबाद कशमोर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो अलर्ट जारी करे छॾियो। लाॻापियल इख़्तियारनि खे एहतियाती उपाउ वठण जूं हिदायतूं। खानपुर शहर में पारूथो खाधो खाइण सबबि नींगरी समेत 3 घर भाती फोत। ओरत गुलज़ार कुरैशी के घर में खाधो खाइण बाद भातियुनि जी हालत ख़राब। बाड़ी गुलसेब संदस भेण मुस्कान कुरैशी ऐं संदस सौट मोहम्मद ज़ैन अस्पताल में दम ॾिनो। पोहत गुलज़ार कुरैशी मूजिब रात जा पारूथा चांवर ऐं छोला खाइण सबबि संदस धीउ पुट ऐं भाइटियूं फोत थिया आहिनि। मोरे विझो नारी घर अंदर पुरस्कार नमूने गोलियूं लॻण करे मारिजी वई। ॻोठ जंगो लखारी में 18 वेरियन जी रिहाना लॻारी मुबैना तौर क़तल। सिद्धूजा पुलिस पहुंची लाश तहवील में वरतो। पोस्टमार्टम बाद लाश पार्सन हवाले। मक़तूला नारी के वालिद जमाल लखारी जो चवणु आहे त कुछ वक्त पहिरियां नौजवान वसीम अबरो संदस धीउ खे अगवा करे वियो हुयो। 62 माण्हुनि जी मुदाख़लत बाद पाक किताब ते खेनि नियाणी वापस कई वई हुई। जवाबदार वसीम अबरो हथियारबंद माण्हुनि सां गॾिजी घर अंदर दाख़िल थी संदस नियाणीअ खे क़त्ल करे फरार थी वियो आहे।